जन्नत मिर्ज़ा बासलाहियत ऐं ख़ूबसूरत पाकिस्तानी टिकटॉकर्स मां हिकु आहे जंहिंजा मदाह साणस बेहद मुहबत कनि था। जन्नत मिर्ज़ा जा टिकटॉक ते 19 मिलियन खां वधीक फॉलोअर्स आहिनि ऐं इंस्टाग्राम ते 3 मिलियन फॉलोअर्स रखे थी। पाकिस्तान जी मशहूर टिकटॉकर जन्नत मिर्ज़ा फिल्म तेरे बाजरे की राखी में पिणु डेब्यू कयो आहे, पर हाणे जन्नत मिर्ज़ा ऐं संदसि भेण अलिशबा अंजुम पंहिंजी सैलून खोले वरिती आहे। फैसलाबाद में संदन सैलून जो नालो SJA सैलून एंड स्पा रखियो वियो आहे। कुझु ॾींहं अॻु जन्नत मिर्ज़ा सैलून जी मुहूर्ती तक़रीब थी, जंहिंमें वॾे अंग में टिकटॉकर्स बि शिरकत कई। तक़रीब में मशहूर टिकटॉकर मदिहा अहसन, कमल आफ्ताब, ज़ुल्करनैन ऐं ॿिया शरीक थिया। अचो त सैलून जी मुहूर्ती तक़रीब जूं कुझु झलकियूं ॾिसूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।